अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 जून ट्यूसडे। सुबुह जा थिया आहिनि 11। देरि सां उथियमि, नाश्तो कयमि, पर राति जो देरि ताईं मां सिलाई कंदी रहियमि ऐं हीअ जेको मां सिलाई जो प्रोजेक्ट ठाहियां पई उहो तव्हां सां शेयर थी कयां। सो ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। हीअ रेम्बो कलर्स में मां जेको आहे ठाहियो आहे हिकिड़ो पीस, ऐं हीअ कंप्लीट कोन्हे, बसि हे हिन जो सेंटर आहे। जेका बि शइ मां ठाहियां थी, अञा हिनखे बॉर्डर्स लॻंदा, हिनखे अस्तर लॻंदो, उहो सभु कमु मां पाण कंदमि। सो उहो तव्हां सां मां शेयर कंदमि। ऐं हिन पासे खां रेड साइड खां तव्हां ॾिसो, वरी हेॾां ॾिसो, हेॾां पर्पल साइड खां रेम्बो कलर्स। ठीकु आहे। सो हिन में मां नंढा नंढा पीसिस त यूज़ कया आहिनि, पर वॾियूं वॾियूं के पटियूं बि यूज़ कयूं आहिनि, छो त कलर्स पीसिस में मां वटि कंप्लीट न हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां 2 रिलियूं सिबी चुकी आहियां, त मूं वटि हाणे सन्हा पीसिस जेके आहिनि तक़रीबन थोरा थोरा बचिया, त मां हिन में सन्हनि पीसिस सां गॾु गॾु थुल्हा पीसिस बि जेके आहिनि, पटियूं बि, उहे बि विधियूं आहिनि, त जीअं मुंहिंजो प्रोजेक्ट जेको आहे कंप्लीट थिए। सो हिन में अञा इलाही कमु आहे। फ़िलहालु मां हिनखे वेढ़ींदमि। मां हिनखे हिन महिल कंटिन्यू नथी कयां, छो त मां राति जो देरि ताईं सिबां पई। सो हीअ ॾाढी हिकिड़ी प्यारी शइ आहे। यकीनन हाणे मूंखे एॾो थो वणे, जॾहिं हीअ ठही कंप्लीट थींदो ऐं जंहिं जाइ जे लाइ ठाहियो आहे उते यूज़ थींदो त केॾो प्यारो लॻंदो, उहो बि तव्हां सां शेयर कंदमि यकीनन। सो फ़िलहालु हिनखे कयूं था बंदि, ऐं कुझु ॿिया कम करणा आहिनि, उहे करे वठां। हे हिकिड़ो पीस, वुडन पीस मां वठी आई हुयमि संडे बाज़ार मां, ट्यूसडे थर्सडे कहिड़ी बि बाज़ार मां। सो हे सुगंध खे ॾाढो वणियो, हुन चयो मूंखे ॾिजो। हिन ते सॼियूं मेजरमेंट्स लिखियल आहिनि किचन जूं, त हेतिरा कप, केतिरा टेबल स्पून वग़ैरह वग़ैरह, पूरो टेबल आहे हिकिड़ो सम्झो। त हिन खे रिफ्रेश करिणो आहे मूंखे, ऐं हिनखे थोरो डेकोरेट बि कंदमि, हिनखे वार्निश करिणो आहे। ऐं उनखां सवाइ जेका मां लैंटर्न ठाही दरवेश वारी, उनखे बि मां वार्निश न कई आहे, त मां हिननि ॿिन्ही खे अॼु वार्निश बि कंदमि। ऐं हिननि, छो त पोइ वार्निश करण खां पोइ वरी हिननि खे सुकण जो टाइम बि ॾियणो आहे। कुझु पहिरियों पेंट थींदो हिन ते, ॾिसां थी कीअं थी डेकोरेट कयां। कुझु न कुझु त ज़ाहिर करिणो आहे। सो इहो बि कमु करे वठां, ऐं जॾहिं इहे कंप्लीट थी वेंदो, हिन जी हिन महिल तव्हां शिकिल ॾिसी वठो कहिड़ी आहे, पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि त हिन जी शिकिल कहिड़ी आहे। पहिरियों वारी हिन जी शिकिल तव्हां ॾिठी, ऐं हाणे मां हिनखे एतिरो थोरो डेकोरेट कयो आहे। कुझु पेंटिंग आहे, कुझु डो जा फ्लावर्स मुंहिंजा ठहियल उहे आहिनि, ऐं हिन लैम्प खे बि जेको आहे मां वार्निश करे छॾी आहे, त जीअं हिन जो कलर जेको आहे फिक्स थी वञे। ऐं हाणे मां वेंदमि ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾियणु। पहिरियों त अंदरि वारनि खे ॾींदमि, पोइ ॾिसंदमि ॿाहिरी क्यारी खे ॾियां थी या नथी ॾियां। सो हे मूंखे ॾाढो सुठो थो लॻे, ऐं तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। मां अची वई आहियां ॿाहिरि, हाणे वार्निश करियां हुननि शयुनि खे, त उहे हिते सुकंदियूं रहंदियूं, ऐं मां ॾींदमि हिते प्लांट्स खे पाणी। ऐं एतिरा ॾींहं हिते मोटरसाइकिल बीठी हूंदी, त अॼु मां तारीख़ खे चयमि त मोटरसाइकिल खे थोरो हितां हटाई, छो त मुंहिंजो मोटर ऐं पाइप वग़ैरह सॼो सिस्टम हिते साम्हूं आहे। त हाणे पहिरियों त हितां अंदरां वारनि खे ॾींदमि पाणी, पोइ ॾिसां थी ॿाहिरां जो पहिरियों जाइज़ो वठी अचां त उन्हनि जी कंडीशन कहिड़ी आहे, तकड़ में पाणी जी ज़रूरत आहे या न आहे, त पोइ उन हिसाब सां मां ॿाहिरि वेंदमि उन्हनि खे पाणी ॾियणु। माशाअल्लाह सॼा प्लांट्स सभिनी खे पाणी ॾेई छॾियमि, सभु ॾाढा सुठा प्यारा था लॻनि, माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं ॿाहिरि कोन ॾिनो त पाणी ॾिठमि त अञा उन्हनि में कुझु न कुझु मिटी जेका घिमियल आहे, सुकी न आहे प्रॉपरली, त मां चयमि छॾेसि। पोइ पाइप मां हिते ई छॾे ॾिनो आहे, मे बी मां उन्हनि खे शाम जो पाणी ॾियां। कंहिंजो सामान आयो आहे, कोई शिफ्ट थींदो हूंदो। सो केॾो सुहिणो थो लॻे, साफ़ु सुथिरो, हैप्पी, ऐं मां बि हैप्पी। सो हाणे वेंदमि अंदरि, कुझु किचन जो कमु कयां, ॿोड़ चाढ़ियां। सुराण अटो ॻोहे छॾियो आहे, सुराण ते तयारी थी करे, बसर थी कटे, ऐं हेॾां धाणा बि कढी रखिया अथई, टमाटर कढी रखियो अथई, इहे सभु कटींदी, ऐं मां पोइ अची हिते कंदमि ॿोड़ जी तयारी। ऐं जेसिताईं हीअ बसर वसर कटे वठे, मां थोरो अंदरां सिलाई जो मुंहुं ॾिसी अचां। टाइम थियो आहे पूरो 1:30, ऐं मां हिते कोफ्तनि जो ॿोड़ पचायो आहे ऐं मानी पचाए छॾियूं आहिनि। सो सुराण निमाज़ थी पढ़े, ऐं हाणे मां वेंदमि निमाज़ पढ़ण जे लाइ। विझंदमि कपिड़ा बट धोईंदमि पंहिंजा, ऐं निमाज़ बि पढ़ींदमि, पोइ अची मां लंच कंदमि। शाम थी वई आहे, ऐं 3 जी अज़ान अची वई आहे, ऐं फाइनली मां पंहिंजो हीउ प्रोजेक्ट जेको आहे सिबी पूरो कयो आहे, कंप्लीट थी वियो। सुगंध पंहिंजी चेयर लाइ ठाहियो आहे, उहा उनखे उन ते कीअं विझंदी उहा उनजी मर्ज़ी आहे। हीउ थ्रो मां ठाहियो आहे पंहिंजे सोफ़े जे हिसाब सां, ऐं हिनखे पंहिंजो डेकोरेट करण जा डिफरेंट तरीक़ा हूंदा आहिनि। हिनखे विछाइण जा, कुर्सी या सोफ़े ते विझण जा अलॻि अलॻि तरीक़ा हूंदा आहिनि। सो बसि मूं हुनखे नुमाया करण जे लाइ ईअं ई विधो आहे, त जीअं सॼा हिन जा कलर्स नज़र अचनि। सुगंध जी मर्ज़ी आहे त उहो पंहिंजे सोफ़े ते हिनखे या पंहिंजी चेयर ते हिनखे कीअं यूज़ कंदी।
सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढी महिनत लॻी आहे ॾाढी। ऐं मां हाणे बिल्कुलु थकिजी चुकी आहियां। सो नमाज़ पढ़ंदमि ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि। बैक हिन जी ही आहे प्रिंटेड ऐं चौधारी मां हिन खे ब्लैक कलर जो बॉर्डर हयो आहे त जीअं हिन जो इहो फ्रेम ठही पए त कलर्स जेके आहिनि हिकिड़े ईअं पटीअ जे अंदरि हिकिड़े फ्रेम जे अंदरि अची वेंदा त ॾाढा प्यारा था लॻनि। ऐं हिन खे मां किथे किथे सिलाई कई आहे, पूरे में न कई आहे। तव्हांखे किथे किथे टाका नज़र ईंदा। हीअ ॾिसो हे एतिरा एतिरा छॾे 4-4 इंच छॾे ऐं मूं हिन खे टोपा ॾिना आहिनि। सो हीअ ज़बरदस्त शइ हिकिड़ी तयारु आहे। फ़ोटो मोकिलियामांसि कल्ह अधु सिबियल जा ऐं अॼु हाणे सॼे सिबियल जा ऐं हिन सोफ़े जा मोकिलियांसि। ॾाढी ख़ुशि पई थिए। मां असांजी नमाज़ पढ़ी आई आहियां। असांजी तिखियल भोग बि जारी आहे। राजमानी में पचनि थियूं भिंडियूं ऐं हेॾे मां रखिया आहिनि चांवर। सो इहो इलाही ॾींहंनि खां इहो ई अॼुकल्ह व्लॉग जो एंड थो थिए त मां तव्हां खां राजमानी पचाईंदे मोकिलायां थी। ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी त मां कंटिन्यू रेस्ट पई कयां छो त यको मां सिलाई कई त थकिजी पियमि। थोरो थोरो कमु करे मुंहिंजे लाइ रेस्ट करणु ज़रूरी हूंदो आहे। सो हीअ असांजी राति जी मानी आहे ऐं मुंहिंजी तव्हां खां मोकिलाइणी आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं, खोड़ सारो प्यार। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो। सो सुभाणे ताईं अल्लाह वाहिद।